हज़रत कलंदलाल शहबाज जी दरगाह कोरोना की वबा पैदा थियण करे सिंध हुकूमत बंद करे छॾी हुई। 5 महीना दरगाह बंद हुजण खां पोइ औकाफ खाते रात देर सां SOP तहत कलंदलाल शहबाज जी दरगाह आम ज़ाइरनि जे लाइ खोले छॾी आहे। ॾाढी ख़ुशी महसूस थी आहे। अल्लाह साईं हिकिड़ी असांखे वॾी नेमत इहा ॾिनी आहे जेकी असां इन जे करे ॾाढो परेशान हुआसीं। ये तमामु सुठो इक़दाम आहे ऐं असांखे SOPs ते अमल करणु घुरिजे जीअं ॿिया ज़ाइरीन जेके अचनि उहे वरी असांखे अहिड़ो वरी मौक़ो पैदा न थिए त वरी गवर्नमेंट वरी हिन खे अहिड़ा जवाब ॾियाराए वरी असांजियूं दरगाहूं जेके असांजे फैज़ वठणु अचूं था उहे बंदि न थियनि। ये तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे। माण्हुनि 5 महीना 6 इहे ॾुखिया वक़्त गुज़ारिया आहिनि, तमामु तकलीफ़ुनि में गुज़ारियो अथनि ऐं हींअर अलाह जी महिरबानी आहे जो हींअर माण्हू तमामु ख़ुशि आहिनि। असां हिते सैनिटाइज़र पैदा कयूं माण्हू अवाम जे लाइ कोरोना जी वजह सां। औकाफ खाते पारां जोड़ियल SOP तहत मास्क जो इस्तेमालु लाज़मी हूंदो, जॾहिं त म्यूनिसिपल चेयरमैन सैयद आसिफ अली शाह जी हिदायतुनि ते म्यूनिसिपल अमले पारां दरगाह जे अंदरि सैनिटाइज़ करण वारो सिलसिलो पिणु जारी आहे। कैमरामैन शाहिद तालपुर सां गॾु कादर कुंबर, सिंध TV न्यूज़, सेवण।